नाज़रीन, मुल्क में एक भेरो ॿीहर दहशतगर्दी कर खयो आहे। दहशतगर्दनि कहरी कार्रवाई कंदे पेशावर पुलिस लाइन जी मस्जिद में 44 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं आहिनि, जॾहिं त 150 खां वधीक माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। वरी वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त खेनि शाहिदियूं मिलियूं आहिनि त अफ़गान सरज़मीन पाकिस्तान में अमन तबाह करण लाइ इस्तेमाल थी रही आहे। पेशावर पुलिस लाइन्स जी मस्जिद में सवें नमाज़ी जॾहिं निमाज़ अदा करे रहा हुआ त जमायत जी पहिरीं कतार में बीठल इंसानियत जे वेरी पाण खे धमाके सां उड़ाए छॾियो ऐं पोइ अख छिंभ में इबादतगाह लाशनि जे ढेर में तब्दील थी वई। आपघाती धमाके के नतीजे में हेल ताईं 30 खां वधीक माण्हू शहीद थी चुका आहिनि, जॾहिं त 150 खां वधीक ज़ख़्मी आहिनि, जिन मां केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत गिणती जोगी ॿुधाई पई वञे। शहीदनि में 18 पुलिस अहलकार भी शामिल आहिनि। धमाके खां पोइ ख़ैबर पख्तूनख्वा जे निगरान वॾे वज़ीर आज़म ख़ान इस्पतालनि में एमरजेंसी लागू करण जो ऐलान कयो, जॾहिं त रेस्क्यू अहलकारनि वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे वेझनि इस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो। धमाके खां पोइ कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि मौके ते पहुची इलाइक़े खे कड़ोब चाढ़ियो ऐं शाहिदियूं गॾु करणु शुरू कयूं। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि सदर पुलिस लाइन्स वारे इलाइक़े में मस्जिद अंदरि ज़ोरदार धमाको थियो ऐं धमाके खां पोइ फायरिंग जा आवाज़ बि ॿुधा विया। रेस्क्यू ज़रिया ॿुधाइनि था त धमाके जे नतीजे में मस्जिद जे छितकरण सबबि केतिरनि ई निमाज़िन जे मलबे हेठां दबियल हुअण जो बि ख़दशो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस लाइन सदर जो इलाइक़ो रेड ज़ोन में अचे थो, जंहिंखे हसास इलाइक़ो तसवुरु कयो वेंदो आहे ऐं इन इलाइक़े जे वेझो हसास इमारतूं बि आहिनि, जॾहिं त साॻे ई इलाइक़े में पेशावर पुलिस जे सरबराह ऐं DIG CTD जी ऑफिस बि आहे। धमाके खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पेशावर पहुची लेडी रीडिंग इस्पताल जो दौरो कयो ऐं ज़ख़्मियुनि खे इलाज जूं बहितर सहूलतूं फराहम करण जी हिदायत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां बचाव वारो वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ ऐं ॿिया वफ़ाक़ी वज़ीर तोड़े आला ऑफिसर बि गॾु हुआ। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त दोहा मुआहिदे में तय थियो हो त अफ़गान सरज़मीन कंहिं ख़िलाफ़ बि इस्तेमालु न थींदी, पर शाहिदियूं मिलियूं आहिनि त अफ़गान सरज़मीन पाकिस्तान में अमन तबाह करण लाइ इस्तेमालु थी रही आहे। ख्वाजा आसिफ चयो त पुलिस दहशतगर्दनि जे निशाने ते आहे। KP कंहिं हद ताईं हिन वक़्तु जंग जी हालत में आहे, पर उते हर हाल में अमन अमान बहाल कयो वेंदो।